गडियल क़ौमनि जे सलामती काउंसिल ग़ज़ा में जंगबंदी जो ठाराव मंज़ूर करे वरितो। 10 मुल्कनि तरफ़ां पेश कयल ठाराव में फौरी तौर जंगबंदी जो मुतालबो। गडियल क़ौमनि जो चवणु आहे त ग़ज़ा में फौरी तौर जंगबंदी करे इमदादी कार्रवाई जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां टैक्स बाक़ीदारनि ऐं चोरनि ख़िलाफ़ हंगामी बुनियादनि ते क़दमनि जो फ़ैसिलो। ट्रैक एंड ट्रेस सिस्टम में रंडकुनि ऐं ज़िम्मेवारनि जी निशानदी लाइ इंक्वायरी कमेटी क़ाइमु करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ट्रैक एंड ट्रेस सिस्टम मुकमल तौर फाल छो न थी सघियो आहे। तंबाकू, खंडु, सीमेंट ऐं भाण जी सनत में सिस्टम फाल थियणु घुरिजे हा। ट्रैक एंड ट्रेस सिस्टम लागू करण में रंडकूं ख़तमु कई वञनि। वज़ीर आज़म जे सलाहकार अहद चीमा सां इख़्तिलाफ़नि सबबि एजुकेशन कॉलेज जे प्रिंसिपाल इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त स्कूल में सियासत ऐं सिफ़ारिश जी का बि गुंजाइश न आहे। 1 अप्रैल खां संदसि मैनेजमेंट ऐं दाख़िलाउनि में को बि किरदारु न हूंदो। नीगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध मुसलसल सरापा एहतजाज। हैदराबाद, शिकारपुर, दादू, उडेरेलाल में मुज़ाहिरा। कोट गुलाम मोहम्मद कुंडी, नए कोट, शादी लार्ज ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाज। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस नीगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ के क़दम न खिया आहिनि। न्याणी बाज़ियाब न थियणु क़ानून ऐं इंसाफ़ जे निज़ाम ते सवालिया निशान आहे। पीपी अॻवान शाहिद शाह प्रिया कुमारी जे अग़वा जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त प्रिया कुमारी जे अग़वा में संदन को बि किरदारु न आहे। नीगरी जी अमर जे हवाले सां हलंदड़ ॻाल्हियुनि ते अफ़सोस आहे। हिंदू बिरादरी सां मुकमल सहकार कयो वेंदो। सिंध सरकार फैज़गंज में कणक जूं करोड़े रुपयनि जूं बोरियूं गुम थियण बाबति सिंध टीवी न्यूज़ जी ख़बर जो नोटिस वरितो। डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मुनवर मीराणी ऐं सेठारजा जो फूड इंस्पेक्टर ज़हीर शर मुअत्तल। मामले जी जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। जबाल शाह बस सां ज़मीनी तकरार सां ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॻोठाणो ज़ख़्मनि जा सूर नसंदे फोतुनि जो अंग 8 थी वियो। 48 कलाक गुज़रण बावजूदि वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। इलाइक़े में छिकताण बरक़रार। शहदादपुर में ज़मीनी तकरार तां भाउ हथां भाउ क़तल। नंढे भाउ रहीम बिरोही पंहिंजे वॾे भाउ करीम बिरोही खे क़तल करे छॾियो। कंदरकोट में हथियार बंधन हथां शहीद थियल पुलिस एहलकार इस्माइल दहाणी जी तदफ़ीन। जनाज़े नमाज़ में डीआईजी लाड़काणे, एसएसपी ऐं ॿियनि जी शिरकत। डीआईजी नासिर आफ्ताब जो चवणु आहे त उस्ताद अलाउद्दीन नदवाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। ॾोहारियुनि खे लिकण जी जाइ न मिलंदी। शहीद पुलिस एहलकार इस्माइल दारी जे कातिलनि खे बख़्श न कयो वेंदो। ऐं पीसीबी तरफ़ां T20 फिज़िकल फिटनेस कैंप लाइ 29 रांदीगरनि जे नालनि जो ऐलान। ऑलराउंडर इमाद वसीम, मोहम्मद आमिर ऐं उस्मान ख़ान बि कैंप में तलब। पाक फ़ौज जे सहकार सां कैंप में रांदीगरनि खे ईंदड़ टूर्नामेंट लाइ तयारु कयो वेंदो।